सामान बदो पियो तुम तुम घर पे वनी सही तू गाल आयो तू ये रुटे के पीछो ता पी आयो सही हने मेडिकल तो मां कया दसो बीता थे या कोने पुलिस आर के घुरायो बुधायो सर यार केड़ा केला असां पियो आ टेबल ते जो खाली करे रखियो त अञा पियो आ केड़ा वन्यो ई सामान बदो पियो त हाने घर पे वनी वन्यो केड़ा मां ता सामो भी हींअर रूरल हेल्थ सेंटर सन में जेको सो मौजूदु आहियूं ऐं हिन वक़्तु राति जा 11:30 थिया आहिनि ऐं जेको डॉक्टर आहे हिन अस्पताल में जंहिंजी हिन वक़्तु ड्यूटी आहे डॉक्टर मोहम्मद चचर उहो हिन वक़्तु शराब जे नशे में धुत थी हिते स्टाफ जे माण्हुनि सां बदतमीज़ी करे ऐं हितां निकिरी वियो आहे जॾहिं त हुनजी ड्यूटी सुबुह जो 7 बजे ताईं आहे पर हू हिन वक़्तु जेको सो 11:30 बजे ई हितां जेको सो वियो आहे अस्पताल खे छॾे ऐं ख़ुदा न करे अगरि को हादसो या को एक्सीडेंट या को अहिड़ो मसइलो थिए त उनजो जवाबदार केरु हूंदो का ख़बर कोन्हे ऐं ही ख़बर न आहे त हिन अस्पताल जो आख़िर छा थींदो। रात जो ड्यूटी करे कोन 10 बजे हलियो थो वञे RAC सन सेंटर आहे हिन जी रात जो नाइट में ड्यूटी आहे एमओ आहे गवर्नमेंट जो ऐं राति जो ड्यूटी करे कोन मूं जे हिकिड़े जे ज़िम्मेदारी आहे हीअ सॼी अस्पताल मां पियो हलायां हीअ ड्यूटी जो अंगूठो ॾियो घर हलियो वञो हीअ तरीक़ेकार आहे हीअ पघार छाजी पियो खणे हिते अवाम जी तो पघार खणे न गारगंद पे करे तो गारगंद मो स्टाफ वारे गारगंद थो करे मरीज़नि खे त उन्हनि खे त गारियूं ॾे पर मो स्टाफ वारे डिस्पेंसर खे गारियूं पियो ॾे हीअ कहिड़ो तरीक़ेकार आहे यार हिन ते के शिकायत कई आ इंचार्ज खे शिकायत कई आहे MS खे शिकायत कई आहे DM खे शिकायत कई आहे हिन को चवण वारो केरु न आहे यार हक़नि जी असलात लाइ मुंहिंजी सिंध